अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में मज़लूम माण्हुनि जो इंतिहाई सघारो आवाज़ इंटरनेट जे आधार दुनिया जी कुंड कुड़च ताईं मज़लूम माण्हुनि जे मसइलनि खे पहुचाईंदड़ दर्दमंद माण्हुनि जो आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं तां असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मालूमाती प्रोग्राम, उन सां गॾु गॾु ॾाहनि जा कोल, तकरीरूं ऐं तहरीरूं। छा अव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे? जे न त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 22 जनवरी 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं ॿियनि क़ौमप्रस्त अॻवाननि ऐं कारकुननि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ जसकम जा सॼी सिंध में मुज़ाहिरा। चोटारियूं भरिसां निगरी सां ज़्यादती, ज़ुबान ऐं चहिरे ते ब्लेड जा झीर, दबाव सबबि अमड़ जो बयान तब्दील। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि ऐं चचरियल लाश मिलण वारो सिलसिलो ख़तमु न थियो। बलूचिस्तान में सरकारी मुलाज़िमनि पारां जेल भरियो तहरीक शुरू। क़ौमी कारकुन सनी भट्टी ऐं ॿियनि ते जेल इंतिज़ामिया जो तशदुद, अणॼातल हंधि मुंतक़िल। दादूमा SUP अॻवान जो माज़ूर भाउ खंभिजी वियो। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान पारां 8 फरवरी ते सिंध में हड़ताल जो ऐलान। मटियारी में शागिर्द जो क़त्ल केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ लाश रखी धरणो। सिंझोरे में पुलिस हथां नौजवान जे मारिजण ख़िलाफ़ हड़ताल, एहतजाजी मुज़ाहिरो, धरणो। आसिया खोसो सां ज़्यादती वारे वाक़े जी जांच FIA हवाले। यूरोपीय यूनियन जो अमरीकी सदर ट्रंप खे जवाब। अमरीका सां वापारी मुआइदो मुअतल। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सन में क़ौमी कारकुननि जी रस्ता रोक, बिना जवाज़ गिरफ़्तारियुनि ऐं जसकम चेयरमैन सनान कुरैशी ऐं ॿियनि अॻवाननि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ जसकम जे सॾ ते सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मटियारी में जसकम जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन आकाश मल्ला, ज़िले सदर ज़ुल्फ़कार ॾेथो शहज़ाद सिंधी ऐं मंठार पंवर जी अॻवानी में कारकुननि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे आकाश मल्लाह चयो त असां सिंधियुनि लाइ सैद जी सालगिरह करणु ॾोह बणिजी वियो आहे। असां साईं GM सैद जी सालगिरह कई त असां जहिड़ो ॾोह कयो, जंहिंजी असांजे चेयरमैन समेत केतिरनि कारकुननि मथां FIR दाख़िल कई वई आहे। अहिड़ी रियासती कोशिश बावजूदि जसकम जा लखे कारकुन सन पहुता शानदार जलसो करे ॾेखारियो। असां उन्हनि कूड़नि केसनि मां घबराइण वारा न आहियूं। हुन चयो त चेयरमैन ते कूड़नि केसनि जी मज़म्मत करियूं था। टंडे आदम में ग़ुलाम शबीर कोरी जो तुफ़ैल बिहण ऐं ज़ुहैब बिहण जी अॻवानी में कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो। खिपरे में नोमान अहमद, किरण सिंह ऐं नंदलाल जी अॻवानी में कारकुननि हथूंगे रोड खां एहतजाजी रैली कढी, जेका शहीद चौक ते पहुते, जिते मुज़ाहिरे में तब्दील थी वई। जामशोरे में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जामशोरे में मामा सुमर खान जमाली, महबूबो ठो, आज़ाद आबिद जमाली, न्याज़ हुसैन जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह में जसकम जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी अली अनवर चांडियो, ज़िले सदर हाशिम लगारी, तारिक समो, फरहान मल्लाह, फराज़ अब्बासी ऐं मसूद शाह जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी कैंप लॻाई वई। खैरपुर में कुमेल अबड़ो, असद सुहाग, मौला बशीर फिलपोटो ऐं हाकिम आरिजू जी अॻवानी में जसकम कारकुननि सेवक सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो।
फुलजी स्टेशन में लाला ज़हीर सुमरो, कामरेड नियाज़ हुसैन चन्ना, टाइगर उमर सोलंकी, ज़ीशान अली पंवर ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। फरीदाबाद में एडवोकेट आशिक़ सोलंकी, वज़ीर अहमद सोलंकी, रियाज़ अनमोल सिंधी, के ख़ासखेली ऐं सुजाद हुसैन जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लाड़काणे में अज़ीज़ुर शेख, अतहर सुमरो, जसाफ़ जे मरकज़ी सदर अशरफ कल्होड़ो, रुक सिंधी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। कंबर में शाहजहां कल्होड़ो, अब्दुल ख़ालिक चांडियो, हसनैन बुखारी, मोहसिन शेख ऐं इमदाद मुग़ैरी जी अॻुवाणी में कारकुननि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। धाबेजी में निज़ाम जोखी जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो, जॾहिं त नसीराबाद, मीरो ख़ान, कंदकोट, तंगवाणी, गंबट, ठारूशाह, मिठियाणी, पडीदन, बांधी, दड़ो, पंगरियो, टंडो, गुलामली ऐं ॿियनि शहरनि में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। मुज़ाहिरीन जो चवणो हो त साईं GM सैद जी सालगिरह जे जलसे में शिरकत ते केस दाख़िल कया विया आहिनि, जेके फ़ौरी तौरु ख़तमु कया वञनि। जस्कम पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सनविंदड़ क़ौमी काफ़िलनि खे रस्तनि में रोकणु, क़ौमी कारकुन जी गिरफ़्तारी ऐं जबरी तौरु खंभे गुम करण जे अमल जी सख़्त मज़म्मत करियूं था। साईं GM सैद जी सालगिरह जे मौक़े ते सन में थींदड़ कामयाब जलसनि ऐं अवामी शिरकत खां पोइ रियासत बुखलाहट जो शिकार आहे। सिंध सभा जे अॻुवाण सिंधी इनाम ऐं ज़ाहिद चन्ना खे गिरफ़्तार कयो वियो आहे। रियासती इदारा ऐं पुलिस इन सिलसिले खे बरक़रार रखंदे जस्कम ज़िले हैदराबाद जे अॻुवाण जमशेद चांडियो खे गिरफ़्तार करण लाइ संदसि घर ते चढ़ाई कई, जंहिंजी मज़म्मत करियूं था। मोहसिन मगसी ऐं ॿियनि कारकुननि खे जबरी तौरु खंभे गुम करण जी मज़म्मत करियूं था। जस्कम पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सेंट्रल जेल हैदराबाद में क़ौमी क़ैदियुनि सां नारवा सलूक कयो पियो वञे। क़ौमी कारकुननि खे आधी राति में हिकु जेल मां ॿी जेल ॾांहुं मुंतक़िल करण इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। अहिड़ा अमल न रुॻो आइन ऐं कानून जी लताड़ आहिनि, पर सिंधी क़ौम जी सियासी जदोजहद खे दॿाइण जी नाकाम कोशिश पिणु आहिनि। सेंट्रल जेल हैदराबाद जी इंतिज़ामिया क़ौमी कारकुन सनी भट्टी ऐं ॿियनि खे तशदुद जो निशानो बणाइण बैदि हैदराबाद सेंट्रल जेल मां नामालूम हंध मुंतक़िल करे छॾियो आहे, जंहिंजे करे वारिस सख़्तु परेशान आहिनि, जॾहिं त सनी भट्टी जो भाउ राजा भट्टी अहिड़ी ख़बर पवण ते सेंट्रल जेल ॿाहिरां पहुतो, जिते खेसि बेहोशी जा दौरा पइजी विया। GS सिंध तहरीक जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर बुर्धी चयो आहे त हैदराबाद सेंट्रल जेल जी इंतिज़ामिया पारां क़ौमी कारकुननि सां ज़्यादतियूं कयूं पियूं वञनि। सिंध जे माण्हुनि खे क़ौमी कारकुननि लाइ आवाज़ उथारणु घुरिजे। उन सां गॾोगॾु इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खे अपील था करियूं त ज़ुल्म जो नोटिस वठनि। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त शागिर्दनि जो सियासत में किरदारु अहम आहे। सिंध में जागीरदारी, सरदारी ऐं वॾेराशाही जो निज़ाम चाहे थो त नियाणियूं क़ैद हुजनि ऐं नौजवान अणपढ़ियल जाहिल हुजनि, उन्हनि जी ज़िंदगी ग़ुलामनि वारी हुजे। सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम बुनियादी इंसानी हक़नि जो धाड़ियल निज़ाम आहे। ज़ालिम सरदार ऐं जागीरदार नियाणियुनि जी तालीम ॾाढो रुकावट आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध जा नौजवान मेरिट ज़रिए मुक़ाबिलो करे अॻिते अचनि। तालीम खां सवाइ असीं अॻिते नथा वधी सघूं। सिंध तरक़ी न कंदी। पीपल्स पार्टी करप्शन, अक़रबा परवरी, बदअमनी, लाक़ानूनियत, मंशात, क़बीलायत, दहशतगर्दी, ग़रीब अवाम सां ज़ुल्म, कारपोरेट फार्मिंग ऐं वसीलनि जी नीलामी खे जमहूरियत जो नालो ॾिनो आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त पीपल्स पार्टी जे करप्ट हुक्मराननि सिंध जी ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे। तालीमी निसाब में साइंस ऐं तारीख़ नाहे। सिंध जी प्राइमरी तालीम तबाह आहे। सिंध जे ॻोठनि में वेठल नौजवान CS ज़रिए तालीम जे मैदान में मुक़ाबले लाइ अची रहिया आहिनि, पर पब्लिक सर्विस कमीशन में वेठल करप्ट माफ़िया किरोड़ें रुपया रिश्वत वठी नौकरियूं विकिणी रही आहे। यूरोपीय पार्लियामेंट अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जे मुसलसल टेरिफ जे ख़तरनि ऐं ग्रीनलैंड जी मिल्कियत खे ज़बरदस्ती हासिल करण ते संसदी इसरार ते हिकु अहम फ़ैसिलो कयो। यूरोपीय पार्लियामेंट यूरोपीय यूनियन ऐं अमेरिका विच में वापारी मुआहिदे ते कमु मुलतवी करण जो ऐलान करे छॾियो। यूरोपीय पार्लियामेंट जे केतिरनि ई मेंबरनि डील ते ख़दशनि जो इज़हार कयो।
फ़ैसिलो कयो त उहो हिकु गैर मुतवाज़न डील आहे जेको मुकमिल तौर ते असांजे नुक़सान या अमेरिका जे फ़ाइदे लाइ आहे। मेंबरनि चयो त मुआइदो यूरोपीय यूनियन खे पंहिंजे अक्सर दरामदनि ते महसूल घटाइण जी ज़रूरत पवंदी, जॾहिं त अमेरिका 15% टैक्स घटि न कंदो। जेतोणीकि उन खां अॻु यूरोपीय पार्लियामेंट जे साॻिए मेंबरनि मशरूत तौर ते मुआइदे खे क़बूल करण लाइ तयारु हुआ। शर्तनि में 18 महीने जी बंदि थियण वारी मुदत ताईं US जी दरामदनि में इम्कानी इज़ाफ़े जे जवाब में हिफ़ाज़त शामिल आहे। यूरोपीय पार्लियामेंट जी वापारी कमेटी 26-27 जनवरी ते पंहिंजे मौक़िफ़ ते वोट ॾियण जो इरादो कयो हो, पर उहो अमल हाणे मुलतवी कयो वियो आहे। सागड़ जे चोटारियूं वारे इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। चोटारियूं जे पुराणे नारा कैनाल जे कपर ते वेठल पोहरित महरम मलाह जी 14 वरनि जी मासूम न्याणी शादबानो मलाह सां बासर जे पुट पारां मुबैना तौरु लॼालुट कई वई। जवाबदार मासूम न्याणी खे वैश जो निशानो बणायो। न्याणी जी ज़ुबान ऐं मुंहं जे मुख़्तलिफ़ हिसनि ते तेज़ धार ब्लेड सां चीर ॾिना विया। मासूम न्याणी जो पीउ महरम मलाह वाक़े बाद राति जो 3 वॻे चुटारियूं थाणे ते मुतासिर न्याणी साण करे पहुतो त चुटारियूं पुलिस नामालूम जवाबदार ख़िलाफ़ NC दाख़िल करे मासूम न्याणी जे वारिद खे इस्पताल जो लेटर ॾेई रवानो करे छॾियो, जॾहिं त मुतासिर न्याणी जा वारिस इलाज कराइण बाद ख़ौफ़ हिरास सबबि वापसि मायूस थी थाणे बदिरां घर रवाना थी विया। अहिड़े वाक़े जी ख़बर बाद सोशल मीडिया ते मुतासिर न्याणी लाइ आवाज़ उथारण बाद वारसनि ख़ामोशी तोड़ी मासूम न्याणी जी अमड़ हाकिमज़ादी चयो त वॾेरे वारिस राजड़ जे पुटु वज़ीर राजड़ मुंहिंजी मासूम न्याणी सां ज़ुल्म करे संदसि ज़िंदगी तबाह कई आहे। हुन मुतालबो कंदे चयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿिए पासे न्याणीअ जो वालिद वाक़े जी NC दाख़िल कराइण बाद गुम थी वियो, जॾहिं त इलाइक़े में इहे बि चोॿोल हुआ त मामिरो सोशल मीडिया ते अचण बाद कुझु गाॾियूं मुतासिर धुर जे घर पहुतियूं, जंहिंखां पोइ मुतासिर निगरीअ जी अमड़ पंहिंजो बयानु बदिलाए छॾियो। बयानु तब्दील कंदे मासूम न्याणी जी अमड़ चयो त अदा मूंखे ख़बर कोन हुई, आउं वयसि लिखी करे इलाज लाइ ऐं पोइ आयसि शाम जो राति जो मूंखे ख़बर ॿुधायो सुबुह ते मूं ॾिठो हालत पहिरीं त मूं मीडिया करे छॾियो। पोइ छोकिरे जी पुछ मूंखे ख़बर अची नंढड़ो भाउ हो, उन सां गॾु वयसि साइकिल मोटर तां किरियसि। पहिरीं त मूं खणी कयो, ब्लड प्रेशर हुआ, आयसि ॾिठमि अचे निगरीअ जी हालत, पोइ मीडिया करे वेही रहियसि। हाणे दफ़ा मीडिया कोन थी कयां, पर मूं छोकिरी हालत ॾिठी त छोकिरे मुंहिंजे सां गॾु उहा किरी आहे। मतलब तव्हां चओ था मोटरसाइकिल तां किरी? हा, मोटरसाइकिल तां किरी आहे। माण्हुनि मूंखे चयो त वज़ीर असांजो पुटु फलाणो आहे, पोइ मूंखे बि ब्लड प्रेशर आहे, मूं बि ॻाल्हि हलाए छॾी कूड़ हणां, पर आउं डिॼा कंहिंखां कोन्ह न को मूंखे कंहिं चयो आहे। जॾहिं त वाक़े खे लय मिटी करण लाइ बासर धुरियूं सरगर्म हुयूं। इलाइक़े में इहे बि चौॿोल हुआ त चुटारियूं जे SHO मुबैना तौरु जवाबदार धुर खां 2 लख रुपया पिणु वरिता आहिनि, उन करे वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया हुआ। वाक़े जो SSP सागड़ आबिद बलोच नोटिस वरितो। सागड़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस मुतासिर न्याणी खे हथ करे मेडिकल ऐं इलाज लाइ सागड़ सिविल इस्पताल आंदो, जॾहिं त IG सिंध पिणु वाक़े जो नोटिस वरितो। वोमेन एक्शन फोरम पिणु नोटिस वठंदे SSP सागड़ सां राबितो करे वाक़े जी मुकमिल ऐं शफ़ाफ़ जांच ऐं मुतासिर निगरीअ जे फौरी मेडिकल कराइण जो मुतालबो कयो। वोमेन एक्शन फोरम पारां मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान सिंध चैप्टर पारां 8 फरवरी ते सॼी सिंध में एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त सॼी सिंध में शटर डाउन हड़ताल पिणु कई वेंदी। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान सिंध चैप्टर जो इजलास सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठि थियो। इजलास बाद जारी कयल बयान में चयो वियो त तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान में शामिल समूरियुनि सियासी जमायतनि तरफ़ां एहतजाज
जे सिलसिले में लाएअमल तरतीब ॾिनो वञे। जारी कयल पधिराई में वधीक चयो वियो त हड़ताल जी कामयाबी जे लाइ अवामी राब्ता मुहिम खे तेज़ कयो वेंदो। बलूचिस्तान में चचरियल लाश हथ अचण वारो सिलसिलो अञा ताईं रुकिजी नाहे सघियो, न वरी जबरी गुमशुदगियूं रुकिजी सघियूं आहिनि। तुर्बत जे इलाइक़े पीर कोहन मैदानी मां हिकु शख़्स जो लाश हथ आयो, जॾहिं त तुर्बत यूनिवर्सिटी भरिसां हथायल लाश जी सुञाणप नवीद अहमद तौरु थी। नवीद अहमद खे 25 डिसंबर ते अगवा कयो वियो हो। जबरी तौरु लापता कयल नोमान जो पिणु लाश हथ आयो। बलूचिस्तान जे केच वारे इलाइक़े मां लाश हथ कयो वियो, जंहिंजी सुञाणप नोमान तौरु थी। नोमान खे 19 नवंबर ते सिक्योरिटी फोर्सिस पारां जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो। कोयटा में पिणु जबरी गुमशुदनि ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। काल्ह बि एहतजाजी कैंप जारी रखी वई, जॾहिं त ॿिए तरफ़ बलोच वॉइस फॉर जस्टिस ऐं ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ बलूचिस्तान पारां बलूचिस्तान जे वॾे वज़ीर जो बयान रद्द कयो वियो आहे। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी चयो हो त जबरी गुमशुदगियुनि वारो मसइलो हल थी वियो आहे, जॾहिं त जारी कयल बयान में ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ बलूचिस्तान पारां चयो वियो आहे त ज़मीनी हक़ीक़तूं वॾे वज़ीर जे बयान जे बिल्कुलु उबतड़ आहिनि। वॾे वज़ीर जो बयान गुमराह करण जी साज़िश आहे, जंहिं में का बि हक़ीक़त नाहे। जबरी तौरु खंभे गुम करण वारो सिलसिलो अञा ताईं जारी आहे, जेको अञा ताईं रुकिजी न सघियो आहे। असां सम्झूं था त जेका तरमीम कई वई आहे उहा बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि खे क़ानूनी तहफ़ुज़ फ़राहम करण जी कोशिश आहे। रियासती इदारनि खे ग़ैर मामूली इख़्तियार ॾेई ऐं हिरासती मर्कज़ क़ाइमु करे मासूम बलोच शहरियुनि खे जबरी तौरु खंभण जो सिलसिलो शुरू करण लाइ क़दम खंया पिया वञनि। जारी कयल बयान में वधीक चयो वियो आहे त सिर्फ़ 2025 दौरान जबरी गुमशुदगियुनि जा 1455 वाक़िआ पेश आया, जिन मां 1043 मर्द ऐं 12 औरतूं शामिल आहिनि। उन्हनि मां 152 माण्हू अञा ताईं लापता आहिनि। 317 खे आज़ादु कयो वियो, जॾहिं त 83 ॼणनि खे हिरासती मर्कज़नि में क़तल करे उन्हनि जा लाश उछलाया विया, जॾहिं त 3 ॼणनि खे जेल मुंतक़िल कयो वियो। बलूचिस्तान में मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कंदड़ सरकारी मुलाज़िमनि पारां जेल भरियो तहरीक शुरू करे छॾी आहे। कोयटा में पुलिस वटि सरकारी मुलाज़िम पहुता, जिन पंहिंजूं गिरफ़्तारियूं पेश कयूं। मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज दौरान पुलिस पारां हिकु ॾींहुं अॻु सरकारी मुलाज़िमनि खे तशदुद जो निशानो बणायो वियो हो, जंहिं खां पोइ सरकारी मुलाज़िमनि पारां हाणे जेल भरियो तहरीक शुरू कई वई आहे। बलूचिस्तान में उस्तादनि ऐं ॿियनि सरकारी मुलाज़िमनि ते तशदुद ऐं उन्हनि जे गिरफ़्तारियुनि जी अवामी वर्कर्स पार्टी पारां सख़्त मज़मत कई वई आहे। अवामी वर्कर्स पार्टी पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त समूरनि गिरफ़्तार उस्तादनि ऐं मुलाज़िमनि खे आज़ादु कयो वञे ऐं उन्हनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। मटियारी में गोलियूं हणी क़तल कयल शागिर्द सलमान मलाह जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ वारसनि क़ौमी शाहराह ते लाश रखी एहतजाजी धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। मोबाइल मार्केट में हथियारबंदनि गोलियूं हणी कॉलेज में पढ़ंदड़ सलमान मलाह खे क़तल कयो हो। वारसनि जो चवणु हो त पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे, पर गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई वई। केस दाख़िल करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वञे। पुलिस मूजिबि 6 महीना अॻु नौजवान सलमान मलाह जी मोटरसाइकिल जे टकर में नौजवान फ़हीम मेमण फ़ौत थी वियो हो। धुरियनि विच में फ़ैसिलो बि थियो हो। फ़हीम मेमण जे भाइरनि पलांद में गोलियूं हणी नौजवान खे क़तल कयो आहे। जवाबदार आशिक़ ऐं बाबू मेमण खे गिरफ़्तार कयो आहे। जवाबदार आशिक़ मेमण रोड हादसे में फ़ौत थी वियल नौजवान फ़हीम मेमण जो भाउ ऐं जवाबदार बाबू मेमण सोट आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे।
दादू में नादर जमाली जे पुलिस हिरासत में फ़ौत थियण वारे मामले जी अदालती जांच लाइ घरू खाते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू खे ख़त लिखी छॾियो आहे। घरू खाते मूजिबि नादर जमाली जो मौत कीअं थियो इन बाबति हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ जुडिशनल इंक्वायरी कराई वञे। ख़त में ॼाणायो वियो आहे त इंक्वायरी 3 ॾींहंनि अंदरि मुकमिल करे रिपोर्ट सिंध जे घरू खाते खे मोकिली वञे। ख़त मूजिबि इंक्वायरी जे दायरे में नादर जमाली जी मौत जा असुलु सबबु मालूम करणु शामिल आहे। इंक्वायरी में ॾिठो वेंदो त मौत पुलिस हिरासत में थियो या मुबैना मुक़ाबले दौरान थियो। ज़िम्मेवार फ़र्दनि या पुलिस ऑफिसरनि जी सुञाणप बि इंक्वायरी जो हिसो हूंदी। ख़त मूजिबि अदालती इंक्वायरी में वधीक कानूनी कार्रवाई बाबति सिफ़ारिशूं पिणु ॾिनियूं वेंदियूं। लेटर में ॼाणायो वियो आहे त IG सिंध जी सिफ़ारिश ते अदालती इंक्वायरी जो अमल शुरू कयो वियो आहे। ख़त में डिप्टी कमिश्नर दादू ऐं SSP दादू खे इंक्वायरी में मुकमिल सहकार जी हिदायत पिणु कई वई आहे। वाज़े रहे त नादर जमाली जे वारसनि तरफ़ां मुबैना जाली मुक़ाबले जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। वारसनि जो मुसलसल चवणु आहे त नादर जमाली खे पुलिस हिरासत में क़त्ल कयो वियो। नादर जमाली केस ते एहतजाज धरणा ऐं FIR दाख़िल करण जो मुतालबो कयो वियो हो। ठुल वारे इलाइक़े में आसिया खोसो खे इज्तमाही ॾाढाई जो निशानो बणाइण वारे केस जी जांच FIA हवाले कई वई आहे। FIA जी टीम जवाबदारनि खे अदालत आॾो पेश कंदी जॾहिं त मुतासिर नारी ऐं जवाबदारनि जा DNA टेस्ट लाइ जुज़ा जामशुरो लेबॉर्ट्री उमाणिया वेंदा। ॿिए तरफ़ लापरवाही जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल RD 44 थाणे जे SHO नवाज़ बिरोही ऐं RD 52 थाणे जे SHO मक़सूद सुंदराणी खे हथ कड़ियूं हणी जुडिशल मजिस्ट्रेट ठुल जी अदालत पेश कयो वियो। अदालत ॿिन्ही SHOs खे हिकु ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ॿिए पासे SSP जैकमाबाद मोहम्मद कलीम मलिक मुतासिर नारी आसिया खोसे जे घर ॿाहिरां हिफ़ाज़त लाइ पुलिस पिकट क़ाइमु करण जो ऐलान कयो, पर मुतासिर नारी ऐलानियल पुलिस पिकट वठण खां इनकार कंदे अहलकारनि खे वापसि मोटाए छॾियो। मुतासिर नारी चयो त जिन अहलकारनि ज़्यादती जो निशानो बणायो उहे असांजी हिफ़ाज़त कीअं कंदा। होॾांहुं DSP गढ़ी हसन मोहम्मद आज़म सांगरी चयो आहे त ज़्यादती जो शिकार बणियल नारी आसिया खोसो ॻोठ दीनगढ़ में मामे जे घर रिहाइश इख़्तियार कई आहे। SSP जैकमाबाद जे हुकुम ते पुलिस पिकट क़ाइमु कई त नारी ऐं उनजे वारसनि अहलकारनि खे वापसि कयो आहे। सिंझोरे में नौजवान अरशद खोरखाणी जे मुबैना क़त्ल ख़िलाफ़ खोरखाणी बिरादरी जे मछड़ियल माण्हुनि एहतिजाज तौरु शहर बंदि कराए छॾियो, जॾहिं त बचल चौक वटि मुख्य रोड ते लाश रखी धरणो हंयो वियो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। नौजवान जे वारसनि मूजिबि किंगपट्टीअ मोरी वटि पुलिस फायरिंग करे नौजवान अरशद खोरखाणी खे क़त्ल कयो। सदाम खोरखाणी पुलिस ते इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे नौजवान खे पुलिस 8 मैल मोरी तां खणी सॼो ॾींहुं गुम रखियो, बाद में गोली हणी क़त्ल करे लाश हवाले कयो ऐं चयो त नौजवान पाण ते फायर करे आपघात कयो आहे। ॿिए पासे म्यूनिसिपल सिंझोरे जे चेयरमैन राणा मोहम्मद अनवर राजपूत, वाइस चेयरमैन शेरमुंद ख़ासकेली, चौधरी खादम हुसैन जट, आसिफ अली रिंद ऐं ॿिया यकजहती तौरु धारणे में शरीक थिया। होॾांहुं 12 कलाकनि ताईं लॻियल धरणे सबबि रोड जे चइनी पासे गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। जंहिं बाद दरगाह सूफ़ी सादिक शाह जे गादी नशीन सूफ़ी ज़हीरुद्दीन सूफ़ी जहांज़ेब PP तालके सिंझोरे जे सदर राजा आफ्ताब लगारी ऐं ॿियनि वारसनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़तमु करायो। सूफ़ी ज़हीरुद्दीन चयो त असां अदालत ते एतमाद कयो आहे। अदालत FIA खे इंक्वायरी करे 24 तारीख़ ते रिपोर्ट पेश करण जो लेटर जारी कयो आहे। उन करे धरणो ख़तमु कयूं था, जॾहिं त मक़तूल जे वारसनि वार्निंग ॾींदे चयो त जेकॾहिं इंसाफ़ न थियो त नवाब शाह सागड़ रोड ब्लॉक करे धरणो हणंदासीं। यादि रहे त हिकु ॾींहुं अॻु नौजवान अरशद खोरखाणी जो किंगपट्टी मोरी तां गोली लॻल लाश हथ आयो हो। पुलिस जो चवणु हो त चेकिंग दौरान अरशद खोरखाणी पाण ते पिस्टल जो फायर करे आपघात कयो आहे। आपघात कंदड़ नौजवान ॾुहारी हो। मथस केतिरा ई केस दाख़िल थियल आहिनि। दादू भरिसां राजूदेरो थाणे जी हद ॻोठ अली नवाज़ भुर्ट में 5 महीना अॻु क़त्ल थियल नौजवान गुलज़ार जे वारसनि ज़हीरा माजिद ऐं ॿियनि दादू प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे दाहियो त 5 महीना अॻु जवाबदार मुमताज़ साले, इमामदीन इम्तियाज़ ऐं ॿियनि
ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां फायरिंग करे गुलज़ार खे क़तलु कयो हो। 5 महीना गुज़रण बावजूदि पुलिस हिकु जवाबदार खे बि गिरफ़्तार नाहे कयो। जवाबदार कानून खां आजा आहिनि। हुननि चयो त पुलिस जवाबदारनि खां पैसा वठी केस में नामज़द 2 जवाबदारनि पठाण ऐं इम्तियाज़ जा नाला केस मां कढणु थी चाहे। जांच ऑफिसर खे हटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे केस में नामज़द जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मलीर जे इलाइक़े पिपरी में TCP गोदाम जे मज़दूरनि मुतालबनि जी मञता लाइ कमु छॾे हड़ताल करे गोदाम जे मुख गेट वटि धरणो हयो, जिते पोरितनि ऐं इंतिज़ामिया विच में चकरियूं पिणु थियूं। पुलिस पहुची सूरत हाल ते ज़ाब्तो आंदो। पोरितनि जो चवणु हो त इंतिज़ामिया ऐं ठेकेदार असांजे हक़नि ते धाड़ो हणी रहिया आहिनि। उजरत नथी ॾिनी वञे, मुआशी क़तल कयो पियो वञे, नोटिस वठी जाइज़ मसइला हल कया वञनि। सिंध सभा जे अॻुवाण सिंधी इनाम खे GM सैद जी सालगिरह खां पोइ बग़ावत जे दाख़िल केस में पुलिस तरफ़ां गिरफ़्तार करण बाद दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। अदालत इनाम सिंधी खे जुडिशियल रिमांड ते सेंट्रल जेल मोकिलण जो हुकुम ॾिनो, जॾहिं त इनाम सिंधी जी आज़ादी लाइ गुज़िरियल राति 8 वॻे खां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं लॻल कैंप ख़तमु कई वई आहे। ॿिए पासे जसकम आरिसर जे अॻुवाण अब्दुल फ़ताह चना, जीए सिंध तहरीक चेयरमैन सूर्या सिंधी ऐं इम्तियाज़ मीराणी ऐं ॿियनि हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कंदे चयो त हैदराबाद सेंट्रल जेल इंतिज़ामिया पारां क़ौमी कारकुननि मेहरान मीराणी, सुहेल मीराणी, अदनान, जावेद मगरियो, फराज़ चांडियो ऐं ॿियनि ते तशदुद करे खेनि ॿियनि जेलनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। जेल इंतिज़ामिया क़ौमपरस्त कारकुननि खे तशदुद जो निशानो बणाए राति जी ऊंदाही में सिंध जे मुख़्तलिफ़ जेलनि में मुंतक़िल कयो आहे। क़ौमी कारकुननि खे मुख़्तलिफ़ जेलनि में मुंतक़िल करण बाबति कुझु बि न पियो ॿुधायो वञे, जंहिंजे करे संदन घरभाती परेशान आहिनि। सामारो शहर में अटे जी शदीद खोड़ ख़िलाफ़ चकी मालिकनि कणक जे सरकारी गोदाम नाॾो एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ चकी मालिकनि जो चवणु आहे त DFC सामारो तालुके जी कणक सामारो खे ॾियण बदिरां ॿाहिरियुनि तालुकनि ॾांहुं मोकिली पई वञे, जॾहिं त मक़ामी चकी मालिकनि खे संदन मुक़ररु कयल कोटा मुताबिक़ कणक न पई ॾिनी वञे। चकी मालिकनि जो चवणु हो त हीउ अमल सामारो शहर ऐं ख़ासि तौर ते ग़रीब आवाम जे हक़नि ते खुलियल धाड़ो आहे। चकी मालिकनि चयो त सरकारी अघ ते अटो तॾहिं मुहैया करे सघंदासीं जॾहिं असांखे कोटा तहत कणक ॾिनी वेंदी। मौजूदा सूरत हाल में इहो मुमकिन न आहे। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त लाॻापियल DFC खे फौरी तौरु हटायो वञे ऐं सामारो तालुके जी कणक सिर्फ़ु सामारे लाइ मुख़्तस कई वञे। हुननि ख़बरदार कयो त जेकॾहिं मुतालबा तस्लीम न कया विया त सभई चकी मालिक पंहिंजूं चकियूं बंदि करे मुकमिल पुरमन एहतजाज कंदा, जॾहिं त शहर बंदि करण जो ऑप्शन बि गौर हेठि आहे। ॿिए तरफ़ नवकोट में सस्ते अटे जा स्टॉल न लॻी सघिया। नवकोट में फ्लोर मिल ऐं अटे चकी मालिकनि कणक जे अटे जो अघु 5,600 रुपया मण ऐं फ़ी किलो 140 रुपया मुक़ररु करे छॾियो। ग़रीब मज़दूर तबिको बुखूं काटण ते मजबूर थी वियो आहे। लाड़काणे में इंतिज़ामिया जी नाअहली सबबि कारोबारी मर्कज़ रेशम गली गंदे पाणी हेठि अची वई आहे। रेशम गली में मुसलसल गंदो पाणी बीहण सबबि ख़रीदारी लाइ ईंदड़ माण्हू तोड़े दुकानदार मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। दुकानदारनि शहीद बेनज़ीर भुट्टो जा पोर्ट्रेट खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे पाणी निकाल करण जा नारा हंया। दुकानदारनि जो चवणु आहे त केतिरनि ई ॾींहंनि खां गटरनि जो गंदो पाणी बीठल आहे। शिकायतनि बावजूदि म्यूनिसिपल अमलो पाणी निकाल करण लाइ तयारु न आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते सफ़ाई कराई वञे। कंडियारो जे ॻोठ नवाबाद दोदो कल्होड़े जे प्राइमरी स्कूल खे बुनियादी सहूलियतूं मिली न आहिनि सघियूं। बुनियादी सहूलियतुनि ऐं उस्तादनि जी खोट बरक़रार रहे, जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि उस्तादनि जी खोट ऐं बुनियादी सहूलियतूं न हुजण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी अब्दुल हमीद कल्होड़ो, शबीर कल्होड़ो, अमीन कल्होड़ो, दाऊद ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त असां वॾी आबादी रखंदड़ ॻोठ जे क़दीमी स्कूल लाइ फर्नीचर, चारदीवारी ऐं बुनियादी सहूलियतूं घुरूं था, पर उहे न पियूं ॾिनियूं वञनि। स्कूल में मुक़ररु उस्ताद अज़हर सियाल गुज़िरियल 6 महीननि खां स्कूल नथो अचे।
हुननि चयो त कंडियारो शहर 12 किलोमीटर मुफ़ासिले ते आहे। ॿियो त सफ़री सहूलियतूं न हुजण जे करे ग़रीब ख़ानदान पंहिंजे ॿारनि खे तालीम नथो ॾियारे सघे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते वधीक उस्ताद मुक़ररु कया वञनि ऐं स्कूल खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। हीअ असीं पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।